बोले जो मां सम्झां थो त जदीद जो वाहिद शाइर आहे जंहिं बि सिन्फ़ ते लिखियो उन सिन्फ़ में भरपूर असर छॾियो। शेख आज़ जॾहिं नज़्म लिखे थो त उहो कमाल जो लिखे थो ऐं हर नज़्म जेको आहे जेके असांजा क़ौमी त छा जेके इंटरनेशनल मसइला आहिनि या जेके वाक़ियात थियनि था उन्हनि खे मौज़ू बणाए मौज़ूआत नज़्म जेके शेख आज़ लिखिया आलमगीर सतह ते वर्ल्ड सिनारियो ते उनजी तेज़ अख हुई। अयाज़ जॾहिं गज़ल लिखे थो त गज़ल में कमाल थो लिखे। ॿियनि शाइरनि सां न आहिनि। नारायण श्याम जी आहे सिर्फ़ गज़ल जो वॾो शाइर आहे। जेकॾहिं गीत जे हाल सां ॾिसूं त कुझु मख़सूस शाइर आहिनि दर्दो सिंधी आहे या पंहिंजो मीर मुंतज़ादो आहे गीत जा शाइर आहिनि। This time check is brought to you by मेज़बान हाणे ख़ुसूसी सीलबंद फाइल पैकिंग में ज़ाइक़े रंग खुशबू ऐं ताज़गी जो उहो बहितरीन मयार इहो रिश्तनि जो शान इलाही मेज़बान आहे। उहो वाहिद शाइर आहे जेको हर सिन्फ़ ते भरपूर नमूने लिखियईं असर छॾियईं ऐं हुनजे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि मां मुख़्तलिफ़ शाइरनि इंस्पिरेशन वरिती ऐं पंहिंजे सफ़र खे अॻिते वधायो। ऐं जो शेख आज़ वसीम सुमिरे लाइ लिखियो सो ज़िक्र कयो इब्राहिम खरल त ॾिया ॾिया लाॾ स्वामी शेख आज़ चयो त वसीम सुमिरे जी शाइरी पढ़ी मूंखे पंहिंजे 60 सालनि लॻभॻि 60 सालनि जी पौधे ते प्यार थो अचे। शेख आज़ हसन दर्से खे दानिश्वर शाइर सॾियो। अहमद सोलंकीअ खे नज़्म खे एप्रिशिएट कयईं ऐं चयईं त इहो मुंहिंजो तसलसल आहे। बिल्कुलु ईअं अयाज़ ऐं